इंस्पेक्टर सांगड़ मामून क़ाइम खाने की रिपोर्ट मूजिब IG सिंध गुलाम नबी मामण पारां इंसानी सेहत के लाइ नुक़सानकार ज़हरीलो मावा गुटका ऐं गुटका ठाहींदड़नि ऐं खपाइणनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ मुहिम कामयाबी सां जारी आहे, जंहिं तहत SSP सांगड़ गुलाम नबी गिरोह जी अॻवानी में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते कार्रवाइयूं कंदे 26 डीलरनि ठाहींदड़ ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में 1,94,512 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुटका मावा गुटकनि जूं पुड़ियूं हथ कयूं वयूं, जॾहिं त मंशा जी स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ हिक कार हिक चिंची रिक्शे खे बि कब्ज़े पुलिस में कयो वियो आहे। SHO खिप्रो मोहम्मद शरीफ़ जमाली पंहिंजे मातहत अमले सां गॾु मामूल जी गश्त ते हो त हिन रोड जे किनारे ते 3 हथियारबंदनि खे ॾिसी आवाज़ ॾिनो, जंहिं ते जवाबदार पुलिस ते सिधी फायरिंग करे फ़रार थियण जी कोशिश कई। जवाबी फायरिंग बाद 3 फोरू नसीर राजड़ अमीर राजड़ खुदाबख्श दर्स खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हिक TT पिस्टल रिवाल्वर ऐं बंदूक हथ करे वरिती आहे। उन खां अलावा SHO शाहपुर साकड़ 4 शकी मोटरसाइकिलनि खे कलम 550 तहत चालान करे छॾियो आहे।